गोरा जो ज़ुल्म कया असांखे मारियूं कुटियूं भितियूं भञियूं वंगारी आणे असां सां अलीगोर जो ज़ुल्म कयो असांजे एसायो आहे उहो एसायो आहे असां ग़रीबनि खे मारे कुटे मुंहिंजा अंदर ॾिसो क़ुर लुॾनि था पिया इहे भितियूं ध्यानु मुंहिंजी धीउ खे मारे अलाए गुम करे छॾियईं अलाए काॾे करे छॾियईं उहा असांखे मुंहिंजी धीउ जो नालो शारदा आहे उहा ज़ाहिर ई नथो करे अलाए काॾे करे छॾियईं असांखे पंहिंजी धीउ किथे कहिड़ी बि सूरत में असांखे ॾेखारे असां ज़ुल्म कयो अथईं वॾो नाह कयो अथईं मुंहिंजे बचनि खे एफ.आर. कटाई अथईं मुंहिंजे पुलिस आहे अॼु सुबुह शाम पुलिस आहे सुबुह शाम पुलिस आहे छापा मुंहिंजे छोकिरे नंढड़नि ॿ मौसूम जे मथां पिया मुंहिंजे नाले चए त तोखे बि खणायो पंजाब तो मोकिलियां लेडीज़ पुलिस थी अचे वॾो असां बेवाजिबी कई अथईं असां ज़ुल्म कयो अथईं रब असां सां केरु मदद नथो करे असां सां बीमारी बि असां सां वॾो ज़ुल्म कयो अथईं असां सां वॾी बेवाजिबी कई अथईं इहो अलीगढ़ जो एसा आहे असांजी केरु मालिकी कोन थो करे असां शोरा छॾायूं ईअं असां बेधण कयूं असांजो केरु कोन्हे को अलाह खां सवाइ न कोर्ट थी ॿुधे न वकील था ॿुधनि हर को पैसे जो आहे असांजो पीउ माउ ईअं ॼण बेधण का अथई असांजो केरु कोन्हे असांजो ॿाहिरि ईअं अथई उन्हनि जा नाला न अथई उन्हनि खे चयो त मां ॿधाईंदमि लेडीज़ पुलिस कराए असां मायूं तव्हांजे सां खणाईंदासीं असांजे घर सुबुह शाम पुलिस थो हाणे असां सफ़ा परेशान लॻा पियूं असां ॿार बच्चा वठी असां हुते हुते पर दरनि ते लिकंदा था वठूं असां होॾे विया आहियूं सभु कंहिं विया आहियूं असां कल्ह बि हा सभु कंहिं असां विया आहियूं हा केरु नथो असांखे टपणी बि नथा ॾियनि हा हा नथा मिलण असांखे ॼण कल्ह बि विया हुआसीं असां अलाह जो वास्तो अथव असां सां हेल्प कयो असां सां मदद कयो।